ख़बर है नाज़रीन तमाम शेयर कयूं पिया मीरपुर मातलूम भाण जी खोट कराइण में डीसी घोटकी मुलविस है मौलाना इसाक लघारी तरफां मौक़िफ़ ॾिनो वियो आहे। मीरपुर मातलूम में यूरिया भाण जो बहरान ख़त्म न थी सघियो आहे। हथरो अधु खोट है जंहिंमें ज़िले घोटकीअ जो डिप्टी कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर ऐं डीलर सभु मुलविस आहिनि। मौलाना इसाक लघारी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। दीन मोहम्मद लाशारी की रिपोर्ट मुताबिक जमियत उलमा इस्लाम ज़िले घोटकीअ के अमीर मौलाना इसाक लघारी ऐं हमादुल्ला चाचड़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त यूरिया भाण की खोट हथरादू है जेका ज़िले के ऑफिसरन ऐं डीलरन मिली भगत सां कई है। ग़रीब हारियुनि ऐं आबादगारनि सां जेको वर्ताव थिए पियो उन ते अफ़सोस है। सरदारनि ऐं वॾेरनि खे भाण होम डिलीवरी मिले पियो। ग़रीब वेचारा सुबह जो सवेर कतारुनि में बीहनि था। उते भी मनपसंद माण्हुनि या रिश्वत एवज़ भाण जूं पर्चियूं मिलनि थियूं। बेपहुच माण्हू सारो ॾींहुं उन ऐं बुख ते तड़पी तड़पी वापसि मोटी वञे थो जेको इंतहाई अफ़सोसनाक अमल है। उन्हनि मुतालबो कयो त भाण जो बहरान ख़त्म करे सरकारी रेट ते हलायो वञे। ईअं न थिए जो मजबूर माण्हू को इंतहाई सख़्त कदम खणनि पोइ इंतज़ामिया बि खेनि रोके कोन सघंदी।